झूपड़ा से झूला किए झुलन, जबलन मंझ झूपड़ा से झूला किए झुलन, जिनजी उम्मीद अल्लाह में सो पत्थरन मंझ पलन, से सदाई खिलन जिन उम्मीद न लाती अल्लाह माने गवर्नमेंट बॉयज प्राइमरी ओसी स्कूल में सरवदा जे छोकरे की दावत दींदो तो हू पंहिंजे नंढड़ो आहे पितकड़ो आहे हू पंहिंजी शायरी पेश कंदो। अली खान शर शायरी भी तव्हांखे ॿुधाईंदो ऐं बैत भी तव्हांखे ॿुधाईंदो। जो कीर पिए सो वीर तिए दंद जोर वटन डाडा सुन लगा आँखियों चोट वदे डाडी सुन मतिए बटे जोर बदा लिंग चुस्त चिया कीर सफा सुठो गाओ डाडो मिठो बार अचो पियो भले कीर वटू ते कीर मां पियो पैन मनो मां पैन मनो मां आखिर में पटेलो देते मां पानी चाय वटन तक सरे पन सरे सरे साओगा जनरी जायो अल्लाह तो नहीं दो तने की नंढड़े जे लाइ तमाम थोड़ी सारी ताड़ियूं वॼायो, ॾाढियूं ताड़ियूं वॼायो। बी वाली अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो साराए सचो धणी चए हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जान जो। हाणे मां गवर्नमेंट बॉयज प्राइमरी ओसी स्कूल में सरवदा जे छोकरे के घुराईंदुसि मोहम्मद उमर शर खे वो पंहिंजो बैत अची ॿुधाईंदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अबुलाए मोटर था इनसे नीचे पाइए चा चाबी से ये चलती है पापा पापा